अदा खैर सलाह जो हुकुम अला जो कम कई खुटंदो आहे ॻाल्हि खई खुटंदी आहे। अदा ये कहानी आहे क़िस्मत जा चार पिंजरा ऐं हिकु ग़रीब शख़्स जी। अदा हिकिड़ो बादशाह हुयो। बादशाह त पाण अलाह आहे पर हिन पूरी दुनिया जो बादशाह हुयो। उन बादशाह जी बादशाही में हिकिड़ो ग़रीब शख़्स रहंदो हुयो जेको वीचारो सॼो ॾींहुं कमाईंदो हो पर हुनजी पूरी कान पवंदी हुई। रुपयो कमाईंदो त रुपयो ख़र्च थी वेंदो, ॿ रुपया कमाईंदो त ॿ रुपया ख़र्च थी वेंदा। उन बादशाहीअ में रोज़गार एतिरो कोन हुयो जो हुनखे ज़्यादा पैसा मिलनि। हिन ग़रीब शख़्स सां गॾु हिकिड़ी माउ हूंदी हुई, ॿियो हिन सां केर बि गॾु कोन हूंदो हुयो। ग़रीब सोचियो त यार हाणे मूंखे पंहिंजी बादशाहीअ में कमाईंदे कमाईंदे अलाए केतिरा साल थी विया आहिनि, वार बि खुसी आहिनि, पर यार मुंहिंजी पूरी कान थी पवे, छो न वञी किथे कंहिं ॿाहिरि मुल्क कमाए अचिजे। अदा हे शाम ते मोटी आयो, माउ खे अची हिन ॻाल्हि कई। माउ हिनखे दिलि सां इजाज़त ॾिनी त वञ पुट भले कमाए अचु, ॿियो केरु अथई कोन जेको तोखे कमाए ॾींदो। अदा सुबुह ते हिन जा जेके ॿ फाटल कपिड़नि जा जोड़ा हुया उहे ॿधी हड़ में खणी निकिरी पियो। हकलींदो होरींदो वञी कंहिं विलायत में पहुतो। उते हिन वञी कंहिं हंधि मज़ूरी कई, उते मज़ूरी करण बीह वियो। ॾिसो को था 6-12 महीना गुज़रिया, हिन सां उते पूरो 100 रुपया कमायो। सव जो तंहिं टाइम में वॾो वैल्यू हुयो। अॼु सव जी का इज़त कान्हे का, तॾहिं पैसे जी इज़त हुई, अॼु पैसे जी इज़त न आहे। अॼु 100 रुपया नंढड़े ॿार खे ॾे त बि मांडड़ीअ ते खपाए थो अचे, बसि इहे 2 चिप्सियूं ऐं को न को लूल वतियूं भॻो थो अचे 100 रुपया चट। हाणे हुन 100 रुपया कमायो, 100 खां 2-3 रुपया कुझु हुनखे ॿिया बि हुया। ग़रीब शख़्स सोचियो त हाणे 6-12 महीना मूं कमायो आहे, छो न वञी हाणे घर इन 100 मां को कारोबार कजे। हुनजी सोच भली, हिन चयो त हाणे 100 रुपया थी वियो आहे कठे, वञी कंहिं पंहिंजे ॻोठ में पंहिंजी बादशाही में अहिड़ो कारोबार कजे जंहिंखां हिन माना जंहिंमां मज़ूरीअ मां जान छुटी पए। हाणे साईं उहो उन सेठ खां पंहिंजी बकाया पगार वठी 100 रुपया हिन पंहिंजे रुमाल जी कुंड में ॿधी, बकाया जेके खुलिया पैसा उहे खीसे में रखी खणी साईं ठका ॾिनई उतां। अदा हकलींदो मारींदो हलंदो अची कंहिं बादशाहीअ में पहुतो। अची छा ॾिसे त हिकिड़ो ॻोठ आहे। उन ॻोठ जे ॿाहिरां हिकिड़ो वॾो मेड़ाको लॻो पियो आहे, यानी माण्हू गॾु बीठा आहिनि, 15-20 माण्हू बीठा आहिनि। हिन चयो यार छा मजरा आहे, एॾा सारा माण्हू बीठा आहिनि, को झेड़ो आहे को झटो आहे, वञी पुछां त सही मालूम त कयां। हे साईं सिधो आयो उन माण्हू नट। हिकिड़े हरमा खां हिन पुछा कयो त छा आहे जो हेतिरा 15-20 मुड़ुस गॾिया बीठा आहियो। हुन हिनखे ॿुधायो त अदा हिते हिकिड़ो खूह आहे क़िस्मत जो, पोइ माण्हू जेको वञे थो टुॿी हणी पंहिंजी क़िस्मत जो पिंजरो कढी थो अचे। पोइ कंहिं पिंजरे में माल मता हुआ त कंहिं में वरी सोन ज़ेवर आहिनि, पोइ जंहिंजी जेकी क़िस्मत। ग़रीब शख़्स सोचियो त यार मूं वटि बि 100 रुपया आहे, हिकिड़ो 100 ते सोचां थो त कहिड़ो कारोबार कंदुमि वञी, छो न यार मां बि हिकिड़ी क़िस्मत जी टुॿी हणी ॾिसां। भेणा मन को पिंजरो हथ अची वञे, माल दुनिया दौलत वारो, भेणा सॼी उमिरि कमायो आहे, लोड़े लोचे तबाह थी विया। हे जो आयो त सही उते हिकिड़ो हरमा बीठो आहे जंहिंजो उहो खूह आहे, खूह जो मालिक। उन सां अची मिलियो। हिन चयो दा मां बि टुॿी हणंदुसि। हुन चयो दा भले टुॿी हण, हर को पंहिंजी क़िस्मत पियो थो आज़माए, पर हिकिड़ी टुॿीअ जा 25 रुपया अथई। जेकॾहिं 25 रुपया तो वटि आहिनि, तूं 25 रुपया मूंखे ॾे, तूं टुॿी हण, पोइ तुंहिंजी क़िस्मत। जेको पिंजरो हथ में अचई उहो खयूं अच, ॿाहिरि ॾिसो अचे त पोइ हुन में छा आहे। थी सघे हुन में माल मिल्कियत हुजे, दुनिया दौलत हुजे, माल रिज़्क हुजे, कुझु बि थी सघे थो बाबा, क़िस्मत जी ॻाल्हि आहे। हिन चयो चलो ठीकु आहे, हिनखे 25 रुपया ॾेई कपिड़ा धपड़ा लाहे गोड़ ॿधी हिन जो टुॿी हई त अंदरि त पाणीअ में त कुझु नज़र कोन पियो अचे। हिनखे हिकिड़ो पिंजरो हथ में आयो, हिन बिस्मिल्लाह करे खणी पिंजरे में हथ विधो। हिन जो पिंजरे में हथ विधो त साईं पिंजरे जेॾी महिल पाणी ॿाहिरि कढी त पिंजरे में दुनिया दौलत हुई कान, पिंजरे में कारीअर नांग सुसट पिया पवनीसि। हिन चयो मार भेणा जा पुट 25 रुपया पाणीअ में। अदा ॿाहिरि निकितो, हिनखे ॾाढी दोस आई, चई यार हिन 25 रुपये कान्हे, इन 100 खे कठे करण लाइ मूं 6-12 महीना हिकु हंधि गॾु उथी लोड़ियो आहे। अञा हिकिड़ी टुॿी हणा 25 ॾेई, पोइ भला जेकॾहिं दुनिया दौलत को भाग वरियो त वाह, न त 50 रुपया बचंदो, 50 खणी पंहिंजे वातनि वेंदुसि। अदा 25 रुपया ॾेई वरी हिन टुॿी हई। अदा टुॿी जो हयईं त वरी हिनखे पिंजरो हथ में आयो, पिंजरो खणी जेॾी महिल पाणीअ खां ॿाहिरि मथे थियो, हिनजी नज़र जो पिंजरे ते पई त सुभान अल्लाह, उन पिंजरे मां ॾेॾर निकितो। ॾेॾर ट्रां ट्रां पई पए। हुन चयो वाड़े वाह पुट तो वारी ट्रां ट्रां। हुन चयो यार मुंहिंजो त 50 रुपया वियो हलियो, त पाण हे साईं वीचारो उदास थी ॿाहिरि निकिरी आयो।
हिन खणी लटा बगल में आ। हिन चयो हाणे पहिरीं टुॿीअ में नांग, ॿीअ में ॾेॾर, बाक़ी बचियो आहे 50 रुपया। वरी हिन खे मतिलबु माना रूह सट खाधी त यार अञा 50 आहे, हिकिड़ी टुॿी अञा हणा थो, पोइ ॾिसूं त मुआरी क़िस्मत छा थी करे। हाणे साईं हिन छा कयो जो, वरी 25 रुपया ॾे वरी हिन टुॿी आई। हिन टुॿी आई त पाणीअ में कुझु नज़र कोन पियो अचे। हिन खे हिकिड़ो पिंजरो हथ में लॻो, ॿियो लॻो, टियों। हिन चयो भेण हाणे हीउ पिंजरो खणा थो, जेको नसीब। पिंजरो जो मथे खणी जेॾी महिल पाणीअ मां हिन बि मुंहुं कढियो, पिंजरे ॾिस त पिंजरे में कूओ आहे। अड़े अदा कुए खे ॾिसी वरी बि ॾाढियूं मतिलबु पंहिंजो पाण खे मयारू ॾिनई त चई यार इहे 25 बि विया, 25 25 50 50 ऐं 25 75, बाक़ी बचा हिन वटि 25 रुपया। ग़रीब शख़्स चयो त यार हाणे 25 रुपया खणी कहिड़ो मुल्क वेंदुसि पंहिंजे, छो न हिकिड़ी टुॿी अञा हणा। अदा वरी बिस्मिल्लाह करे 25 हुन मालिक खे ॾेई टुॿी हयईं अंदरि। टुॿी जो हयईं त वरी पिंजरो जो कढियईं त उन पिंजरे में हुजे तोतो। तोते खे ॾिसी हिन जो त अंदरि ई सड़ी वियो। हिन चयो यार हाणे 100 रुपये लाइ 6-12 महीना मूं लोड़ियो हुयो पंहिंजे देश वेस खां परे, वेसां रुॻो हे पहिरें में नांग, ॿिए में ॾेॾर, टे में मतिलबु माना उहो, वरी चौथे में तोतो। वाह जी क़िस्मत आहे मुआरी। अदा हिन छा कयो जो ॿार हिकिड़ी हिन सां लठ साण हुई, 2 पिंजरा होॾां विझी 2 होॾां विझी, कोले ते लड़काए लटा पाए खणी ठका ॾिनई। हकलींदो होरींदो हकलींदो होरींदो हाणे पंहिंजी बादशाही ॾे रवानो थियो। हिन चयो त भला हाणे छा कयां, 100 रुपया त वियो हलियो, हिन वटि जेके खीसे में ख़र्च हुयो सो खणी ठका ॾिनई। हकलींदो होरींदो हकलींदो होरींदो हकलींदो होरींदो अॻिते अचे त हिकिड़ी ड्रिबुड़ा, उते कुआ बीठा आहिनि, जेके कुआ माना नचनि था पिया, चीकाट पिया था कनि। कुए जी कुअनि ते जो नज़र पई त हिन बि पिंजरे में बुलंदा। एतिरे में कुए हिन सां ॻाल्हायो। पुराणे टाइम में जानवर जेके आहे आदम ज़ादनि सां ॻाल्हाईंदा, यानी इंसाननि सां जानवर ॻाल्हाईंदा हुया। कुए हिन खे चयो त यार आऊं कुअनि जे माना बादशाह यानी वॾेरे जो पुटु आहियां, जेकॾहिं मूंखे छॾी त आऊं तोखे पंहिंजा कुझु भुज थो पटे ॾियां। पोइ कॾहिं बि ॾुखियो वक़्तु अचई त मुंहिंजे रुॻो भुज खे तओ ॾिजांइ, असां तो वटि कुओ जी ज़ात पुॼी वेंदासीं। ग़रीब सोचियो त हाणे कुओ मुंहिंजे कहिड़े कम जो आहे, भला उहे पैसा विञाया त अथमि सासड़ी सावा छॾियांदुसि। अदा कुए जो दर खोले कुए हिन खे पंहिंजी बज पटे ॾिनी। हिन बज खणी रुमाल में गंढ ॿधी, अदा हकलींदो वञे हकलींदो वञे हकलींदो वञे, अॻिते वञे त दरिया आयो। दरिया जो आयो त दरिया में ॿिया ॾेॾर हुया, पुश्तियूं ॾियनि पिया, को हेॾे पुश्ती ॾेई वञे, को हेॾे पुश्ती ॾेई वञे। दरिया में ॿियनि ॾेॾरनि ते हिन जेको हिन सां ॾेॾर कढियो हुयईं उन जी नज़र पई। उहो बि ट्रां 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 करण थियो। चई अदा इंसान जेकॾहिं तूं मूंखे छॾे, तूं मां हे जेके ॾेॾर आहिनि इन्हनि जे सरदार जो पुटु आहियां, त जेकॾहिं तूं मूंखे छॾी, तूं हाणे मूं ते ख़र्च त कयो आहे, पर मां तुंहिंजे कंहिं कम जो कोन आहियां, पर मां तोखे पंहिंजी कुझु हिकिड़ी खल पटे थो ॾियां। कॾहिं बि असांजी मतिलबु माना ज़रूरत पवई त तूं उन खल खे थोरो तीली ॿारे तओ ॾिजांइ, असां तो वटि ॾेॾर जी ज़ात पहुचंदासीं, तूं असांजो बाबा माना सम्झ त सरदार आहे, मुर्शिद। हिन वरी बि सोचियो, चई यार हाणे ॾेॾर कहिड़े कम जो, मुंहिंजा पैसा त उहे ज़ान छा आहिनि। अदा ॾेॾर मां खणी हथो कढियईं, ॾेॾर ट्रां ट्रां कंदो पाणीअ में चुभड़ुक पिंजरो धिंजरो उतो उछलाए, अदा वरी कपर वठी राही रवानो थियो। हकलंदो होरींदो हकलींदो होरींदो अॻियां वञी किथां को दरिया टुपी वरी परे पासे ॾांहुं थियो वञे पियो, पंहिंजी बादशाही तरफ़ पंहिंजी मंज़िल हुजेसि। हकलींदो होरींदो अॻिते हिकिड़ा तोता वेठा हुजनि, तोता जो वेठा हुजनि, तोता पाण में वेठा पिया ॻाल्हियूं कनि। हिन वटि जेको तोतो उन पंहिंजनि तोतनि खे जो ॾिठो त हिन खे अर्ज़ु कयो त अदा इंसान यार मां एॾे क़ैद थी वियोसि इन खूह में, सो इन खूह में दुनिया दौलत कान आई, पर इहो धोखेबाज़ जेको हरमा हो इहो असांखे जादूअ ज़ोर ते पकिड़े हिते रखे पियो वञी, पंहिंजे हिसाब सां पैसा कमाए पियो। पर हाणे जेकॾहिं तूं मूंखे छॾे, आऊं तोतनि जे सरदार जो पुटु आहियां, तुंहिंजे मां ॾाढो कमु ईंदुसि सुभाणे। जेकॾहिं तूं मूंखे आज़ादु करे, हूअं बि मां तुंहिंजे कंहिं कम जो कोन आहियां। हिन सोचियो त यार वाकई बि हाणे मुंहिंजो 100 रुपया तूं ज़्यान थियो आहे, भला हिन मां बि हथु कढां। तोते हिन खे चयो तूं मूं मां हथु कढ, मां तोखे खंभ पटे थो ॾियां, पोइ जॾहिं बि असांजी ज़रूरत पवई, थोरी का तकलीफ़ अचे, तूं उन खंभ खे थोरी तीली ॿारे तओ ॾिजांइ त असां तोते जी ज़ात तो वटि पुॼां।
हिन चयो चलो ठीकु आहे, हिन खे बि तोते खे खणी दर खोले जो हथु कढी तोतो 4-5 विछियूं लाहे सिधो वण ते पहुतो पंहिंजनि अरमान सां। बाक़ी सां हिकिड़ो हिन वटि नांग बचो लठ कुल्हे ते रखी पिंजरो हथ में खणी खणी छाका ॾिनई। हकलींदो होरींदो किथे वञी कंहिं मतिलबु माना झंगनि पहाड़नि में पुॻो। उते नांग हिन सां ॻाल्हायो। नांग हिन खे चयो त अदा हुते तूं कुए खे छॾियो, वरी तूं ॾेडर खे छॾियो, तोते खे छॾियो, हाणे मां जेको आहियां सो नांग न आहियां, मां आहियां असली देव जो बचो। हिन चयो त देव जो बचो वरी पिंजरे में चरियो थिया, दिमाग़ ख़राब थिए। चई दा मां देव जो बचो आहियां, मुंहिंजो जेको मां जिन जो पुटु आहियां उहो देवनि जो सरदार आहे, उन जो पुटु आहियां। हाणे जेकॾहिं तूं मूंखे छॾी त मां तोखे बाबे खां हिकिड़ी अहिड़ी क़ीमती शइ वठी ॾींदुसि जंहिंजो माना सम्झ त अहिड़ी का शइ आहे कोन जहिड़ी बाबे वटि आहे। हुन चयो यार हाणे तूं देव काॾां आहे, तूं हिकिड़ो कारीगर नांग, तूं देव भलाऊं थींदियूं पिंजरे में कीअं? चई दा मूंखे जादूअ जे ज़ोर ते इन हरमा पिंजरे में वाड़े वरी इहो खूह में उछला छॾियो हुयो। पर हाणे जेकॾहिं तोखे यकीन नथो अचे, तूं भला मुंहिंजो दर खोल, पोइ ॾिस त मां तोखे देव थी ॾेखारियां थो। हुन चयो जेकॾहिं मां तुंहिंजो दर खोलियां थो पोइ नांग ॾिसींदो, जेकॾहिं न तूं देव न थिए अहिड़ो लठ ठोकींदो मगज़ वारी मगज़ चिपी थी पवंदी। चई दा तूं भले लठ हणजांइ। अदा हिन नांग जो पिंजरो जो खोलियो अथसि, नांग रिबड़ ते लेटी फेटी वॾी अज़दा भला देव थी पियो। ग़रीब को मुट धुट वही वियो। हिन जो वञ बिणा जा पुट अजायो खोलियो मां हेठि बिणा मारींदो, हेठि ॼण लॻो। देव हिन खे चयो तूं ड्रिजु न, तूं मूंखे आज़ादु करायो आहे, हाणे तूं हल त तोखे मां बाबे खां इनाम वठी ॾियां हली। हाणे साईं पाण में अचनि पिया ॻाल्हियूं ॿोलियूं कंदा, उन जबल हिकिड़ो गार हुजे, देव वठी हिनखे सिधो उते आयो। हाणे देव हिनखे दग में चवंदो पियो अचे त बाबे वटि जेॾीमहिल मां तोखे वठी हलां पोइ बाबो तोखे दुनिया दौलत अढी ॾींदो, पर तूं उहा न खणजांसि। बाबे वटि हिकिड़ो विंडो आहे, यानी हिकिड़ी मुंडी आहे। बाबे खे चइजांइ बाबा तूं इहा मूंखे माना मुंडी ॾे, ॿी का शइ न खपे। पर जेकॾहिं तूं मुंडी उहा न वरितसि, बाबो तोखे मुंडी ॾींदो कोन, पर तो त ज़ोर रखंदो दुनिया दौलत वठि, पर तूं चइजांइ बाबा मूंखे मुंडी ॾे, न त बाबा मूंखे का शइ नथी खपे। पोइ जेकॾहिं तोखे मुंडी ॾे त सही आहे, न त दुनिया दौलत न खणजांइ। पर जे दुनिया दौलत खयई त छॾण बि तोखे मां ॿाहिरि ईंदुमि, ॿाहिरि अची चंबो हणी मारींदुसि। हिन चयो चलो ठीकु आहे। हाणे साईं हे ॿई ॼणा अची उन देवनि जे परिनि जे मुल्क में पहुता। देवनि खे जो ख़बर पई त भेण आदमज़ाद को काॾों फिरी आयो। देव खे आदमज़ाद जी ख़बर ज्यादा पवंदी आहे। मां बि सरिया में वेठो आहियां त कुल निकिरी न अचे हेॾो मार पैस। बरहाल असां वटि कोन लॻे ईअं थो गिदड़ दिदड़ न अचे, बाक़ी देव कोन आई। अदा हिननि खे देव फिरी आया, आदमज़ादो। हुननि खे देव चयो त ख़बरदार हिन जे मथां हथ विधो त भेण हिन मुंहिंजी जान बचाई आहे। अदा हो देव पंहिंजे पासे ते हलिया विया। देव जेॾीमहिल पासे ते हलिया विया, वञी हिनखे देव वठी वञी पंहिंजे पीउ जे साम्हूं बीहारियईं त पिणस सां साईं हे विछड़ियल पुटु मिलियो। पुट खे चई बा हेतिरा ॾींहं काॾे हलियो हुई? हिनखे समूरी पुट हक़ीक़त करे ॿुधाई त बाबा हीअं हिकिड़ो जादूगर हुयो, उन मूंखे जादूअ ते हिकिड़ो नंढड़ो सम्झ त नांग करे पिंजरे में वाड़े छॾियो हुयो, पोइ क़िस्मत जे खूह में उछलाईं। हे ग़रीब शख़्स आहे, इन टुॿी आहियूं, टुॿीअ में मां पिंजरे में हिनखे हथ आयुसि, हिन मूं ते पूरा 25 रुपया ख़र्च कया। अदा हिनखे जो समूरी हक़ीक़त करे ॿुधाईंसि, उहो बादशाह हो देवनि जो सरदार हुयो। हिनखे चयो त बाबा जेको घुरणो अथसि घुर। ग़रीब शख़्स हिनखे चयो त बाबा हाणे मूंखे अलाह जो ॾिनो ॿिनो गंजा, तो इहा जेकी हथ में विंडो यानी मुंडी पातल त इहा मूंखे ॾे। देव हिनखे हिकदमि चयो बाबा ॿी का शइ घुर, मां तोखे दुनिया एतिरी ॾेई छॾंदुमि जो सॼी उमिरि वेही खाईंदे, मुंडी न ॾींदुमि। चए बाबा मुंडी न ॾींदे त ॿियो मूं वटि दुनिया दौलत गंजा, अलाह तोखे पुट भाॼियूं बख़्शे ॾे, मां वञा थो। हुन चयो बाबा ॿी का शइ घुर न ॾींदुमि। चए बाबा ॿी मूंखे का शइ खपे बि न। एतिरे में उहो जेको देव हुयो पंहिंजे पीउ खे चयईं त बाबा साईं तूं हाणे पुट खां मथे या मुंडी थो करें, यार हाणे जेकॾहिं तूं हिनखे ग़रीब खे मुंडी न ॾींदे त पोइ मां सॼी उमिरि हिन जो वञी गुलाम थी रहंदुसि। पुट जे हथों पीउ मजबूर थी पियो, हिकु क़ैद थियल हो, वरी आज़ादु थी आयो। हिन जो चलो ठीकु आहे वठि बाबा। हिनखे त दा उहा मुंडी ॾिनई, मुंडी वठी हुनखे देव ॿाहिरि छॾण आयो। हे दग में सोचींदो पियो अचे, चए पियो यार हाणे
हालत ॾिस, हेॾी सारी दुनिया दौलत ॾियां, सॼी उमिरि लोड़ियो आहे, बिना कुझु दुनिया ॾियां त सॼी उमिरि वेही सुकून सां हाणे मुंडीअ खे मां छा कंदुसि? बिना हे तूं कमाल करे छॾियो अदा, हिन खे त छॾियईं अचे दग ते, हिन खां मोकिलाए, हिन खे चई अॻिते वठी आयो, हिन खे चई त तूं मुंडी आहे जेका असां माना खसीस न सम्झजां, हीअ मुंडी वरी कम जी अथई। चई यार मुंडी वरी कहिड़े कम जी आहे, दुनिया दौलत वठी ॾियां पीउ खां। चई बाबा हीअ मुंडी तुंहिंजी वॾे कम जी आहे, कॾहिं बि असांजी ज़रूरत पई हिन मुंडीअ खे खणी कंहिं पथर ते हीअं घिसका जाए, असां देव देव जी तो वटि ज़ात पहुचंदासीं। हुन चयो चलो ठीकु आहे, भला हाणे ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। हिनखे थोरो सो यकीन अची वियो, छो त हे पहिरीं नांग हुयो, पोइ देव थियो, अदा हे त अची घर पहुतो। घर पहुतो त हाणे बचा माउ खे मिठा हूंदा आहिनि, अमड़ हिनजी यको इंतज़ार पे कयो, 6-12 महीना ॿार हुयो, हे जो पुॻो त साईं माउ वीचारी खे का जॻह कान पई मिले जिथे माना ख़ुशि थी न वेहे। अदा इहा ॾाढी ख़ुशि थी, हिनखे बुख लॻी, माउ खे मानी घुरियईं। माउ त वीचारी ग़रीबी, हिन जा ग़रीबी हाल हुया, हिन टटो कोन वीचारी भॻी पाड़े मां किथां वञी अटेल सम्झ त पावली वठी आई, हिनखे अञा खाराए माना अटो ॻोयईं, मानी पचाए पई। हिन चयो त हाणे संगत खे आज़माए त सयूं, यकीन त अचे। अदा हिननि वटि हिकिड़ो जंड हुयो, जंड जो हिकिड़ो मथियों पुड़ लाहे, उन जे हेठिएं पुड़ ते छा कयईं जो हिन मुंडे खे खणी घिसकाइण थियो। मुंडे खे जो घिसकाईं त बाबा ईअं 2-3 सेकंडनि में देव देव जी ज़ात अचे पहुती, को काॾों फिरी वियो। कुराड़ीअ जो ॾिठो त कुराड़ी सफ़ा वठिजी वई ड्रिज में। हुनखे माउ खे चईं त अम्मा तूं ड्रिज न, देव जो आया त हुकुम मुंहिंजा आका, हुकुम असांजा आका, तूं असांजो आका आहीं, तूं असांजो सरदार आहीं, हुकुम कर। हुन चयो यार हाणे मूंखे यकीन न पियो अचे, इन जे करे मां तव्हांखे तकलीफ़ ॾिनी, बाबा तव्हां वञो। अदा देव त हलिया विया। हिननि चयो यार हाणे बाक़ी रहियो आहे कुओ, कुएं खे ॾिसां भला। हिन छा कयो जो उहे कुएं जा जेके हिन वटि भुज हुया, उन्हनि खे थोरो हिन तओ ॾिनो। अदा ख़बर तेॾी महिल पई त कुएं जी ज़ात खे न थी, माणस जेके थाल में अटो पे ॻोयो, को कुओ हेॾां को हेॾां। अदा वॾो कुओ भुॻो अचे, बाबा हुकुम करो, आका असांजा सरदार तूं हुकुम कर। हुन चयो बाबा कुझु कोन्हे, हलिया वञो, मां तव्हांखे आज़मायां पियो। बाक़ी हिनखे ॾेॾर हिकिड़ी पंहिंजी खल पटे ॾिनी। हिन चयो बाक़ी ॾेॾर खे ॾिसां ना, देव त आयो, देव देव जी ज़ात पहुती अचे, कुआ बि आया, हाणे मां ॾिसां ॾेॾर खे। ॾेॾर जी खल खे थोरो तओ ॾिनई त बाबा ईअं ख़बर तेॾी महिल पई त ईअं ॾेॾर माना कमु घणो थी वियो। ॾेॾर जी ज़ात हुजे रुगो उनजे घर ग़रीब जे में ट्रां ट्रां पई पए। हिन चयो यार वाकई हे बि बिना ॻाल्हि सही थी। अला ॾेॾर जो पुॻा अची ॾेॾर हिननि खे अची जेको ॾेॾर हिन छॾियो हुयो, उन चयो बाबा सरदार हुकुम कर, तुंहिंजो हुकुम हलंदो, छा लाइ घुराए अथई? हुन चयो बाबा कुझु कोन्हे, तव्हां वञो, मिड़े मां आज़मायां। हुन चयो बाबा जेॾी महिल चवंदे असां ईंदासीं, हुकुम खपे। हिन चयो यार बाक़ी रहियो आहे तोतो, तोते खे छो न आज़मायां। अदा हिन तोते पर खणी थोरो तओ ॾिनो, ख़बर तेॾी महिल पई त बाबा ईअं तोते जी ज़ात हुजे। हिन ॾिठो त बिना तोता ईअं हिन जो जिंजी का हद ई कान्हे का। कुराड़ीअ चयो बिना ही छा लकावा। एतिरे में साईं तोतो हिकिड़ो उहो जेको छॾियो हुयो उहो अची पुॻो अची, बाबा आका सरदार हुकुम कर, छा लाइ घुराए अथई? हुन चयो बाबा कुझु कोन्हे, मिड़े मां तव्हांजो आज़मे थो पियो वठां। हाणे साईं हे सबूरा विया हलिया, हिननि जो साॻियो चरखो बसि पोइ हले पियो। ग़रीबी लॾो हुयो, मज़ूरी करे पियो, मज़ूरी खाइनि पिया। कुराड़ीअ त चयो भला हाणे पुट तूं मोटी आहीं, सुठो थियो। इन्हनि ॾींहंनि में जीअं बादशाहीअ में हे रहंदो हुयो, बादशाह ऐं वज़ीर कंहिं ॻाल्हियुनि कंदे कंदे पाण में अची टकरिया। बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो त वज़ीर, हिन बादशाही असांजे में ऐलान कराए, अहिड़ो को शख़्स आहे जेको समुंड जे पाणीअ में हिकिड़ी महिलात तयारु करे ॾेखारे। जेको महिलात तयारु कराईंदो उनखे आउं पंहिंजी वॾवर धीउ जो संग अधु राज अधु भाग ॾींदुसि। वज़ीर चयो त बादशाह सलामत, हाणे पाणीअ में कीअं महिलात तयारु थींदी? चए बाबा इहो वज़ीर बादशाह हिनखे चयो त हुजे रोशो ॾिसूं, 2-3 थिया आहिनि, वेठा न झेड़ो आहे, न झगड़ो आहे, न फ़ैसिलो आहे, न ताड़ी आहे, कुझु न आहे, वेठा त भला इहो रोशो हुजे। अदा वज़ीर पढ़ो गुमराए त बाबा बादशाह जो हुकुम आहे त जेको समुंड जे पाणीअ में महिलात तयारु कराईंदो उनखे बादशाह पंहिंजी वॾवर धीउ ऐं पढ़ाईंदो ऐं अधु राज अधु भाग बादशाही ॾींदो। इहा ग़रीब शख़्स ॻाल्हि ॿुधी। ग़रीब शख़्स चयो त यार हाणे देवनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं त देवनि में वॾी ताक़त हूंदी आहे, भेण छो न देवनि खे आज़मायां। अदा छा मथी सिज लथे जो ग़रीब वीचारो हणी तगारी मथे ते ढोए मोटी आयो। हे ताईं अचो मानी धानी खाई पी लत ॾेई वेही आई, साॻो ई जंडो खणी आयो।
जंड खणी जंड जो मथियों पुड़ लाहे अदा उन पत्थर ते देव खे अची इहो उन मुंडीअ खे जो अची जो घीसण थियो त देव देव जी ज़ात पहुती अची अबा हुकुम कर आका सरदार घुराए अथई हाणे चईंदा तव्हां ॿिया समूरा वञो बाक़ी ॿ देव खनि मूंसां वेहनि कुझु मछोरो करिणो आहे हाणे हे जेको हिन छॾियो हुयो चेलो जिन जेको माना देव नंढो हुयो नांग जेको हुयो पहिरीं हिन 25 रुपए वरितो हुयो उहो ऐं हिकिड़ो अधु ॿिया देव रहिया चई बाबा तव्हां वञो ॿियनि जी ज़रूरत न आहे अदा ॿिया विया हलिया हिननि खे विहारे हिन सलाह ताईं चई हाणे असांजी मुंहिंजी बादशाहीअ जो बादशाह आहे उन हिकिड़ो शर्त रखियो आहे त जेको समुंड जे पाणीअ ते महिलात ठाहे ॾींदो ठाहे ॾेखारे उनखे मां पंहिंजी धीउ परणाईंदुसि ऐं अधु राज अधु बाग ऐं अधु बादशाहीअ में हिसो ॾींदोमांसि देवन चए इहो को मसइलो ई न आहे चई कीअं न आहे मसइलो तव्हां ठाहे वेंदव चई बाबा को मसइलो ई न आहे तूं वञ सुबुह बादशाह खे वञी चओ त बाबा मां महिला तयारु कंदो त राति जे पेट में बादशाह चयो त राति जे पेट में हाणे साईं हे त विया हलिया हिनखे मोकिलायूं सॼी राति हिनखे मतिलबु माना ख़ुशीअ में निंड न पई अचे हिन साईं छा कयो जो सुबुह ते वियो बादशाह खे वञी चई त बादशाह सलामत इहा महिलात मां ठाराईंदुसि गरीब शख़्स चयो बादशाह चए त गरीब जा ॿार जाॾे ताॾे तयारु तूं केॾा महिलात ठाराईंदे राति जे पेट में चरियो थियो आजा तोखे ख़बर आहे त ॿियो शर्त मुंहिंजो कहिड़ो आहे चई कहिड़ो शर्त आहे चई हिकु त हिकिड़ी राति में महिलात तयारु कराइणी आहे जेकॾहिं महिलात राति में तयारु न थी त सुबुह ते फांसी चढ़ाईंदोमांइ चई बाबा मूंखे शर्त मंज़ूर आहिनि वज़ीर बादशाह ॾे ॾिसण थियो बादशाह वज़ीर ॾे ॾिसण थियो चई बाबा हल शर्त जेकॾहिं तूं इहे पूरा थो कर न बाबा मां पंहिंजे कोल ते पूरो रहंदुसि तोखे पंहिंजी धीउ जो माना संग ॾींदुसि हुन चयो चलो ठीकु आहे अदा वरी शाम थी शाम ते साॻियो ई जंड जो पुड़ लाहे हुनखे मुंडीअ खे जो घिसकाई त देव देव जी ज़ात पहुती अचे चई बाबा हे शर्त लॻी आहे बादशाह सां अदा उन देव जो हक़ लॻाई त साईं देव देव जी ज़ात अची पहुती ईअं हुजे कुत ख़ल्क जो माना पेर पाणे जॻहि कान हुजे सिजु लथो साईं उते वञी पहुता साईं हिन लानत जी खट माना ग़रीब जी लानत ग़रीब जी खट बि खॼी वई उते वॾियूं सेजूं तेजूं पथारे ॾिनो को काॾो शरबत खयूं बीठो हुजे हिनखे साईं हे वेठो आहे खट ते पंहिंजे विहाण ते टेक ॾेयूं हे ज़ोर पिया था ॾियनि पर 200-300 देव आहे जेको उन पाणीअ में जॻहि महिलात पई थी ठहे कमु पियो थो हले अदा हिकु राति जो पर गुज़रियो बादशाह वज़ीर खे चयो त वञ ॾिसी था हे ग़रीब जेको हितां ड्राड़ हणी वियो आहे त ॾिसी आहे त कमु हले थो या वियो कूड़ हणी भॼी हाणे साईं उतां देव इहो वज़ीर जेको आहे सिधो आयो उते जिथे हुननि जॻहि ॿुधाई हुअसि उते जो अचे त ईअं पाणीअ खां 2 फुट खनि मथे माना भित तयारु थी वई आहे वरी हीअं नज़र जो फेराई त उहो ग़रीब शख़्स ईअं बणा भली खट ते वेठो आहे सिजूं विछायूं पियूं 2 विहाणा पिया आहिनि पर कुत खलका ईअं माना कमु हले त पियो 2 फुट खनि पाणीअ खां मथे माना उहा महिला तयारु थी वई आहे वज़ीर जो ॾिठो त वज़ीर चयो भेण जा पुट ही कहिड़ी किॾां जी मखलूकात आहे छा आहे अदा वज़ीर खे का ॻाल्हि सम्झ में कोन आई वज़ीर मोटी आयो पंधु सवायो हुयो हणंदे मारींदे अची बादशाह खे ॻाल्हि कई त बादशाह सलामत हीअं वियुमि त बाबा उहो ग़रीब शख़्स जेको चई वियो त मां महिला तयारु कराईंदुमि वाकई बाबा 2 फुट खनि मां ॾिसी आहियां त पाणीअ खां मथे महिला थी वई हुई जहिड़े ईअं कीअं हूंदो की बादशाह मां त पंहिंजे गुनहगार अखियुनि सां ॾिसी आयो तोखे यकीन न आहे त हल अदा हे बादशाह ऐं वज़ीर संभरंदे कंदे माना इन्हनि खे 3 पहर राति जा माना पुॼंदे पुॼंदे थी विया उते जो विया त तेसि ताईं हिननि महिलात माना बाक़ाइदा तयारु करे छॾी बाक़ी के दर दरियूं ऐं खणी अलस्तर पलस्तर जो कमु रहियल हुजे वज़ीर ऐं बादशाह जो पोता ॾिसनि त भेण बाक़ी महिला तयारु थी वई आहे बादशाह वज़ीर ॾिसे वज़ीर बादशाह ॾे ॾिसे अदा हिननि चयो यार हाणे हे त शर्त रखियो त बादशाह हिनखे चयो त इहो वज़ीर हिनखे चयो बादशाह सलामत तूं हाणे हरू भरू शर्त रखी कराई बेस्तो हाणे महिला त तयारु थी वई सुबुह पंहिंजो शर्त पूरो कजांइ न त बाबा गिलारा थींदा हुन चयो शर्त मां पूरो कंदुसि अदा हे मोटी आहे सुबुह ताणी माना असर वेल ताणी देव पंहिंजो पाण इंसाननि खे न पियो ॾेखारणु चाहे हिते अदा असर माना अज़ान खां अवल माना जॻहि तयारु थी वई महिला तयारु थी वई हिकिड़ो रस्तो बि तयारु थियो जेको माना अचु वञ लाइ सुबुह सवेल थी सही महिला त परे खां चिमके पई माण्हुनि जो ॾिठो त वाकई भेण को जवान अहिड़ो हुयो जंहिं हिकु राति में महिला तयारु कराई आहे अदा हे ग़रीब शख़्स वञी बादशाह वटि पुॻो बादशाह वटि जेॾी महिल जो पहुतो त
बादशाह खे चई बादशाह सलाम तव्हां पंहिंजे कोल ते क़ाइम रहो मूंखे जेको तव्हां चयो ऐं मां कयो। बादशाह चयो बाबा असां पंहिंजे कोल ते क़ाइम आहियूं सो हाणे वाह भत जी तयारियूं कर। हुन ग़रीब शख़्स चयो बाबा मूं वटि खाइण जे वेले जेतिरो अटो कोन्हे को तयारियूं कहिड़ियूं कयां जेको करिणो आहे तोखे कर। बाबा बादशाह जी त बेपरवाही हुकुम थी वियो बाबा भत जा ॾींहं बची विया भत जेॾी महिल वेझो पुॻो अचे त साईं हिन पंहिंजी संगत खे बि घुरायो वॾो हिन खणी काज कयो अदा शादी करे वेही रहियो। शादी करे जेॾी महिल वेठो त बादशाह हिनखे पंहिंजे सम्झ त हिकिड़ो धीउ जो संग ॾिनो उहा त शादी थी वई हिनजी अधु राज अधु भाग अधु बादशाही ॾिनई हिनखे ऐं हिनखे चई त बाबा तूं ऐं मुंहिंजी धीउ इहा जेकी समुंड में पाणीअ में जेकी महिलात आहे इन में वेहो वञ इहा बि बाबा तव्हांजी आहे। हाणे साईं ख़ुशीअ सां उते ॿई ॼणा रहनि पिया सुकून सां सुकून ज़िंदगी हिन जी हुई उते गुज़र सफ़र कनि पिया। बादशाही हिनखे जो मिली वई त हाणे हेॾी सारी बादशाही अधु राज अधु भाग पोइ ग़रीब शख़्स पंहिंजी पोड़ी माउ खे वठी उते अची रहण थियो। हुनजी गुरबत मां जान छुटी वई। हिन चयो त यार वाकई बि देव मूंसां सचाई कई जो मुंडी ॾिनई ऐं मुंडीअ जे करे मां देव खे घुराए सघियुसि। अदा हिननि जो चरखो हलियो पिए हिकु ॾींहुं उहा शहज़ादी पंहिंजे उन हवे उहा जेकी पाणीअ में महिलाती उन जे ॿाहिरों चकर ॾिनो पिए चकर ॾींदे ॾींदे बीठी कुझु ॾिठई पिए किन मशीन दशन खे ओचितो हुनजो पादर किरी पियो दरिया में ऐं उहो सैंडल हुजे सोनो। बादशाह पंहिंजी धीउ खे उहे सैंडल शादीअ राति सोनो विधो हुयो सैंडल जो किरी पियो त साईं शहज़ादीअ हेॾे होॾे घणो कुझु कयो बान धन खे सॾु कयईं पर हाणे विच समुंड में हुजेसि हाणे समुंड में त हाणे केॾां लभे यानी दरिया हुयो जा खणी समुंड हुयो पर हाणे पाणी जो हुयो पर वहे पियो उहो जूतो त अलाए काॾे हले वियो। हाणे साईं उहो ग़रीब शख़्स जो होॾां मोटियो त भेण शहज़ादी उदास लॻी वेठी आहे। हिन पुछा कई शहज़ादीअ खां शहज़ादी भला तूं हेतिरनि ॾींहंनि खां पोइ उदास थी आहे भला पछताईंदी मूंसां शादी करे। हुन चयोसि न अहिड़ी ॻाल्हि कान्हे का पर मुंहिंजो जूतो हुयो सो सोनो जेको बाबे ॾिनो मूंखे ॾाजे में उहो बि असां किरी पियो। ग़रीब शख़्स चयोसि चरी थियां जूते ई कार लाइ परेशान थी थियईं चई सोनो हुयो त पोइ छा आहे त वरी ठाराए था वठूं। अदा हुकुम जी देरि उहो त हुन लाइ जूतो ठही आयो। हाणे साईं छॾ हिनखे वठि जूते खे त जूतो काॾे थो वञे। अदा जूतो जंहिंजो किरियो हुयो उते लुड़ंदो उते का हिकिड़ी वॾी मच्छी हुई उहा मच्छी माना सैंडल उहो ॻही वई। मच्छी वञे पई लारी हलंदे हलंदे मच्छीअ जो हिकिड़ो ठिकाणो न आहे हूंदो। मच्छी हलंदी वञे मच्छी वञी कंहिं समुंड मां निकिरी कंहिं दरिया में पुगी। दरिया में जेॾी महिल जो पहुती त उते हिकिड़े कंहिं मीराणी यानी मला मीरबर जा रश लॻल हुजनि उन रशनि में वञी पई। उन मीरबर जो ॾिठो त भेण मच्छी जेका आहे सा सुठड़ी आहे हीअ आम कंहिं माण्हूअ खे ॾींदुमि त 5 रुपया थोरा मिलंदा पर जेकॾहिं बादशाह खे ॾींदुमि बादशाह हिन जी सुठी रक़म ॾींदो। हाणे उन बादशाह जंहिंजे माना मला बादशाहीअ में मच्छी मारी उहा हुजे बादशाही ॾांदार बादशाह जी। हिन मला सोचियो त हाणे हीअ ॾांदार बादशाह ॾे मच्छी खणी थो वञा हिन जी मूंखे रक़म सुठी ॾींदो। हेॾा मच्छी खणी उन ॾे रवानो थियो। बादशाह सां वञी मिलियो बादशाह खे हिन चयो त बादशाह ही दाणो हिकिड़ो सुठो हथायो इन करे मूं सोचियो त हे तव्हांजी शाही शान में आहे इन करे तव्हां खणी आयो आहियां। त ॾांदार बादशाह हिनखे सुठी हिकिड़ी माना हुनजी क़ीमत सुठी ॾिनी हे क़ीमत वठी मला मोटियो। ॾांदार बादशाह हुकुम कयो नौकरनि खे त बाबा इहा मच्छी वढे ठाहे तयारु कयो राति वारी मानी में खाईंदासीं। कुझु रंधियो कुझु तरियो। अदा उतां जा जेके हुनजा बोरची हुया शाही बोरची आहे उन्हनि मच्छी जो कटी त साईं मच्छीअ जे पेट मां हिकिड़ो सोनो जूतो निकितो। हिकिड़ो बोरची भॼंदो आयो अची ॾांदार बादशाह खे चई त बादशाह सलामत हिन मच्छीअ जे पेट मां सोनो जूतो निकितो आहे। बादशाह वाड़ो थी अचे यार मच्छीअ जे पेट में सोनो जूतो। उते उन ॾांदार बादशाह हिकिड़ो पुटु हुजे शहज़ादो हुजे पर हुजे काणो। उन काणे साईं सैंडल खे ॾिसंदे ई पीउ सां अची अंगल करण थियो त बाबा साईं मुंहिंजी शादी कराए त इन सोने सैंडल वारी शहज़ादीअ सां जे न ताऊं मतलब माना ज़हर तो खावां या ख़ुदकशी थो कयां। पीउ चए त बाबा चरियो थिया दिमाग़ ख़राब थियो अथई हाली बीह त सयूं मूंखे सोचण त ॾे जूतो आयो किथां किॾां आयो आहे। चए बाबा कुझु बि थी पए जेकॾहिं मुंहिंजी इन सोने सैंडल वारी शहज़ादी सां शादी न कराईंदे त मां ज़हर खाईंदोमांइ ख़ुदकशी करे छॾंदोमांइ। चयो यार वॾी ॻाल्हि करे छॾी। हाणे साईं हुन चयो बाबा कुझु ॾींहं तरस
पोइ इन ॻाल्हि खे ॾिसूं था हाली मां जांच पाच वठां। अदा ॾांदार बादशाह हुकुम कयो त वाह जेको मलाह मूंखे मछी ॾेई वियो आहे उन खे हिते वठी अचो। नौकर चाकर भॼंदा विया उते वञी हुन ॾांदार बादशाह जेके हुन मलाह खे वठी आया वञी। मलाह ग़रीब वेचारो वाइड़ो थी अची बणा हले छा थियो हले मच्छी किनी थी वई हले छा थियो उते जो पुॻो त मलाह खां हिन पुछा कई त वाह इहा मच्छी किथां मारियो? हुन चयो वाह फलाणे दरिया में मारियो। मलाह खे ख़बर हूंदी आहे चई कीअं मच्छी ईंदी आहे कीअं वेंदी आहे? चई वाह मच्छी हमेशह ओभारी नाए तरंदी लहर हिते घणी वेंदी आहे। हिनखे पक थी त माई का अहिड़ी हे जेकी शहज़ादी आहे उनजी का महिलात आहे त दरिया जे कपर ते। अदा हिन छा कयो जो हिकिड़ी ॾांदार बादशाह जे बादशाहीअ में हिकिड़ी हरामण धोती चालाक औरत खे सिंधीअ में धोती चयो वेंदो आहे, जेकियूं कुराड़ियूं धोतियूं थींदियूं आहिनि कम सेट कंदियूं आहिनि। हाणे साईं हिन छा कयो जो उहा धोती ऐं दुनिया जा कुझु ॿेड़ा धेड़ा भरे मलाह नारो वेस देस करे हिन सां 5-7 माण्हू ॾिनई त बाबा ॻोल्ह वञी ऐं इहा शहज़ादी कीअं बि करे हिते खणी अच। धोतीअ खे दुनिया दौलत जूं ॾाढियूं मतिलबु हिन ॿोरियूं भरे ॾिनियूं त वञ उनजे मोटण खां पोइ जी शहज़ादी खणी त तो वटि हेतिरो इनाम हूंदो, तोखे हेतिरो इनाम ॾींदुसि। हाणे साईं उहा धोती उतां निकिरी पई हकलींदी होरींदी ओभारे ते वञे पई वेला वक़्तु वठंदी खाईंदी पीअंदी बादशाहनि मां घुमंदी फिरंदी पर हिन ॻाल्हि सम्झ में अचे कान पई। हिन हीअ धोती हिनखे हरामणी हिन पक हुई त हिका जिथो जूतो आयो आहे सो त माना कंहिं दरिया जे कपर ते महिलात आहे उन शहज़ादीअ जो आहे। अदा ॻोल्हींदे फोलींदे 2-3 महीननि खां पोइ अची उन जॻह ते पहुती जिथे ग़रीब जी महिलात हुजे। उन जॻह ते जेॾी महिल पहुती हिनखे पक थी त इहा महिलात आहे पाणीअ में। हाणे साईं हिन ॿाहिरि पंहिंजनि परे ॿेड़नि जा लंगर हणाया हिन रश दश लहराया हिनखे मछी मारणी हुई कान। हाणे साईं इहा धोती अहिड़नि फाटनि कपिड़नि में अची उन महिलात वटि पहुती। शहज़ादी वेठी ग़रीब शख़्स कोन हुयो, ग़रीब ॿार वेलो हुयो कुराड़ी ऐं माना हे ॿई ससनूं वेठियूं कुराड़ी जो पहुती अची हिनखे हाल अहवाल कई अदी आऊं मलाइण आहियां यानी मीराणी मीरबर आहियूं। मलाइण हिकिड़ो माना कचो लफ़्ज़ थी थो पए पर मीरबर आहियूं असां ग़रीब आहियूं हीअं महिनत मज़ूरी कयूं था मच्छी पकड़ियूं था सो असां हिते अची वेठा आहियूं असांखे मानी खारायो पोइ हिते कोन्हे राशन दाशन। हो त बादशाही ॿार हुया हुननि खे त हाणे खाधे पीते खाराइण में का मतिलबु कंजूसी कान आई। हुकुम थी वियो बाबा हिननि खे मानी तयारु करे अदा उहा धोती उहा मानी खणी उड़े वई हली। अदा पोइ 5 ॾींहं 6 ॾींहं हिन खणी चारो ठाहियो धोतीअ। हाणे साईं उहा उते ईंदी हे कचेरियूं कंदी हो बि कुराड़ियूं मायुनि जी कचेरी पाण ख़बर अथव मायूं जेकॾहिं पाणी भरण वञनि त उहो माना दिलो सुकी वञे पर कचेरी न खुटंदी। अदा हे 5 ॾींहं 6 ॾींहं ईंदी हिन वटि पई चकर ॾींदी ॿोलींदी हिन सां ॻाल्हियूं कंदी उन धोतीअ छा कयो जो सरियां जा कणा खणी जिथां ईंदी माना उहा छटींदी ईंदी वरी वेंदी छटींदी वेंदी विच तां हुन अहिड़ो जेको रस्तो हुयो उन खां अलावा पासनि में हुन सरियां छटे छॾी। सरियां जो छटे छॾी त साईं अलाह मुंहिंजे कुदरत खे मींहं तीअं वसनि पिया उन ते वठी सरियां फुटी। सरियां जो फुटी त साईं सरियां फुलार कई एतिरनि ॾींहंनि में शहज़ादीअ खे उहा फुलार ॾाढी वणंदी पर शहज़ादी पंहिंजे मुड़ुस जी इजाज़त सां वेंदी कान हुई। हिकु ॾींहुं धोती अचे पहुती धोतीअ अची शहज़ादीअ खे चयो त अड़ी अमड़ मूंसां बि मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी धीउ आहे ऐं असांजे ॿेड़े ते हल भला चकर ॾेई चली अॼु मुंहिंजा मर्द बि कोन्हनि परते विया आहिनि रश खणी मच्छी मारण नंढनि ॿेड़नि ते हलो चकर ॾेई चली तूं बि हिते अकेली वेही वेही बोर थी आ। हुन पंहिंजी ससु खां मोकिलायो त चाची मां वञा मासी सां गॾिजी। हुन चयो मराण तूं वञाण हूअ महीने खन खां वठी हिन वटि चकर ॾियणे पए त हिननि खे यकीन ॾियारे भई धोतीअ हिनखे ताईं वठी जो वई त उते सरियां में हिन पंहिंजा माण्हू लिकाए छॾिया ॿेड़े जे वेझो। अदा जीअं जो उते पुगी त धोतीअ खणी हुननि हरमान खे हकल ॾिनी हरमान खे जो हकल ॾिनी त हीअ हिनखे चिंबड़ी वई शहज़ादी भॼण जी कोशिशि घणी कई पर हिनखे चिंबड़ी वई 5-7 मर्द हुया मर्द जे अॻियां माईअ जो ज़ोर किॾां हलंदो। अदा हिनखे पकड़े खणी ॿेड़े में हयो ॿेड़े में जो हयो त इतफ़ाक़ सां उहा मुंडी जेका आई सा शहज़ादीअ खे पातल हुजे बाक़ी उहा माना पोइते ॾेॾर वारी खल ऐं तोते वारो पर ऐं कुए वारा बुज ई घर रहिया। कुराड़ीअ पोयां ॾाढियूं रड़ियूं कयूं रीहूं कयूं पर हाणे केरु ॿुधण वारो हुयो ई कोन केरु ॿुधे साईं। हाणे साईं एतिरे में हूअ त ॿेड़ो छोड़ायूं वरी लहर ते वई हली धोती वञी ॾांदार बादशाह जे अॻियां उहा पेश कयईं।
अदा पोयां जो गरीब शख्स जो घर आयो त मानस भेलड़ो मुंह कहीं वेठी आहे। हुन चयो त अमा छा थियो आहे भला, शहज़ादीअ भला तोसां जो ॾंदी चकी ॾिनी आहे छा? हुन चयो त न अबा शहज़ादीअ ॾंदी चकी कोन ॾिनी आहे, पर हीअ जेका धूती ईंदी सा या कंजरी रन धूती हुई या शहज़ादीअ खे खयूं हली आई ॿेड़े में। हुन चयो त अमा ईअं कीअं थिए? अबा ईअं मां ज़ाल ज़ाइफ़ा रड़ियूं त ॾाढियूं कयूं, पर हाणे तूं बि यको देरि लाइ थी सो इहो कमु ईअं थी वई। हिन खां पुछा कीअं भला ॿिया सामान? चए अबा सामान त इहो हाणे टे हिते पिया अथई, बाक़ी विंडो जेका मुंडी था शहज़ादीअ खे पातला अची वञी घोड़ा जा पुट मरी वियासीं। हाणे साईं छॾे हिननि खे वठि हुनखे हे त वेचारो वेही रहियो करे छा? अदा धूतीअ वञी शहज़ादी उते पेश कई। ॾांदार बादशाह हुनखे हुकुम कयो त मां तुंहिंजी शादी पंहिंजे पुट सां कराईंदुसि। शहज़ादीअ हिनखे दाबो ॾेई चयो त बादशाह, ॾांदार बादशाह, कुझु होश खां कमु वठि। तूं हे ज़ुल्म थो करे, मां बादशाह जी धीअ आहियां, पर हाणे तूं जेकॾहिं मूंखे खणी आयो मां बेशक तुंहिंजे पुट सां शादी कंदसि, पर जिन जा मुड़ुस मरी वेंदा आहिनि उहे बि 12 महीना इद्दत कंदियूं या 2.5 महीना इद्दत कंदियूं आहिनि। तूं मूंखे माना ईअं ई थो परणाए, मां त पंहिंजो मुड़ुस जेरो छॾे आई आहियां। सो हाणे तूं मूंखे 3 महीना मोहलत ॾे, 3 महीना खां पोइ तुंहिंजे पुट हिन काने सां शादी कंदसि। पुट साईं वते पियो हिंग बटाकूं गॾारा टिट ॾींदो त हाणे 3 महीना कहिड़ो मुदो ई न आहे न, इजो पूरा थिया। हाणे साईं शहज़ादीअ हुनखे चयो त मूंखे अलॻि हिकिड़ी महिलात जोड़ाए ॾे। पोइ उन जी कोठीअ ते मथां जेकी छित आहे उन जे मथां मूंखे अन्न जूं 2-3 बोरियूं रखाए ॾे, छो त मूंसां केर बि ॻाल्हाए ॿोलाए न को मुॾे अचे न वञे। मुॾे केरु अचे वञे बि न, ऐं पखियुनि खे होॾे बि अन्न विझंदी हुअसि पई, हिते बि मतिलबु अन्न पई विझंदसि। हिन चयो चलो ठीकु आहे, हाणे बादशाही त बेपरवाही हुई। बादशाह जो हुकुम थी बाबा फलाणी महिलात ख़ाली कराए वञे, छित ते केर बि अचे वञे न। धूतीअ खे चयूं त हाणे तूं हेठों रहिजांइ, मथां शहज़ादी रहंदी। अदा धूती जो हिनखे जेमहिल वठी वई त धूतीअ ॾिठो त हाणे हिनखे मुंडी भली पातल आहे, उहो विंडो लाहे धूतीअ खणी पाण पाए छॾियो। धूतीअ जो पाण पातो त साईं उहा शहज़ादी हाणे मथे वेही रहण थी वञी। पोइ शहज़ादी डेलीअ जे हिसाब सां उते अन्न विझंदी पखियुनि खे। शहज़ादी पई उन्हनि खे अन्न विझंदी हुई, उते क़िस्म क़िस्म जा पखी ईंदा, ॻेरा, कबूतर, कांव, पर जेको मतिलबु माना पखी हुयो उहो उते सुकून सां अन्न पाणी खाई पी शाम जो हलिया वेंदा हुया। पोयां ग़रीब शख़्स छा कयो जो हिन चयो त हाणे तोतनि खे चवां ॻोल्हनि। अदा हिकिड़े तोते जो पर जेको हिन जो हुयो उहो कढी हुनखे तवजो ॾिनई त तोता अची पहुता। तोतनि सां समूरी हक़ीक़त करे ॿुधाई त यार हीअं मुंहिंजी शहज़ादी गुम थी वई आहे, सो ॻोल्हियो। हुननि जो बाबा जेको हुकुम। अदा हे त उतां 2 दाणा नरमाद थी निकिरी पिया। हे साईं हलंदा वञनि ॻोल्हींदा फोलींदा, हिननि खे 2-3 महीना सफ़र में थी विया। ॻोल्हींदे फोलींदे नेठि वञी उन बादशाही में पहुता। उते कंहिं बाग़ में वेठा हुया, हे सफ़र जा मारियल हुया, हे वीचारा ॾुतड़िजी विया बुखुनि उन्हनि ते, छो त हे माना सम्झ त कंहिं मिशन ते निकितल हुजनि। उते ॿिया तोता जेके वेठा हुआसीं सॻा हुजनि, हे जो अची वेठा त वरी उहे तोता हिन ॾे फिरी आया। तव्हां माना ॿाहिरियां था ॾेखारिजो एतिरा ॾुतड़ियल आहियो, छा मसइलो आहे तव्हां सां? हुननि खे ॿुधायो दादा असां सफ़र जा मारियल आहियूं, वञूं था पिया, सो हिन खे ॿियो कुझु बि कोन ॿुधायूं। सो न खाई था पी सघूं न छा, झंग में तव्हां ॾिसो था कुझु आहे कोन, इन जे करे लहूं पऊं घटि था, छो त असांजो मुल्क न आहे, हे मथां को मारे विझे या को पकड़े विझे। हुननि चयो दादा हिते हिकिड़ी शहज़ादी आहे, सो सुबुह थिए त पोइ उते तव्हांखे असां वठी हलंदासीं हुन महिलात ते। उते उहा अन्न पाणी सॼो ॾींहुं ॾींदी आहे, असां खाई पी सॻा मतारा थी पिया आहियूं, ॾिसी थो न। हुन चयो वाकई में तव्हां सॻा मतारा आहियो, वाकई बि। चयो हाणे सुबुह थिए त पोइ असां होॾे तोखे वठी हलंदासीं, पोइ उते तव्हां खाई पी असां सां गॾु हिते रहिजो, पोइ तव्हां भले माना सुहा थी वेंदो हिन मुल्क जा, पोइ जे रहो त तव्हांजी मर्ज़ी, जे वञो हली त तव्हांजी मर्ज़ी। हुन चयो अच्छा चलो ठीकु आहे, हिन जी राति हिन तोतनि पंहिंजी जेकी बिरादरी हिननि खे पक थी त इहा शहज़ादी साॻी हूंदी। हाणे साईं हे साईं उते जेकी तोतनि जी बिरादरी जेको ॻाल्हायूं ॿोलायूं सिंगियूं मिटियूं फलाण टी मटी कूड़ बदूड़ हणी हिननि राति गुज़ारी। सुबुह थी साईं समूरा तोता उथिया सिधो अची उन महिलात ते पहुता। महिलात ते जेॾी महिल जो पहुता त ॿिया तोता अची अनु खाइण थिया। हे माना ॿाहिरि कुमाट जी 2 ज़ाल मुड़ुस वेही रहिया।
शहज़ादी हिननि जे वेझो वई शहज़ादीअ सां ॿिया पखी ॻाल्हाईंदा हिन वञी हुन खां पुछा कई त तव्हां सां छा मसइलो आहे तव्हां छो नथा खाओ शहज़ादीअ खे हिननि मयारूं ॾिनियूं त शहज़ादी तूं हिते सुकून सां वेठी आहे त तोखे ख़बर आहे त हुन ग़रीब शख़्स जो छा हाल थियो अदा एतिरे में हिन शहज़ादीअ खे ख़बर पइजी त भेणा इहे तोता मुंहिंजे मुड़ुस जा मोकिलियल आहिनि हिन शहज़ादीअ खे पोयों ख़बर ई त तोते जा पर फलाण टीर मटीर जेको बि माना घुराईंदो हुयो त सभु शयुनि जी शहज़ादीअ खे ख़बर आई शहज़ादीअ हिननि खे चयो त हाणे ॿिया तोता हलिया वञनि तव्हां न वञिजो तव्हां राति हिते रहिजो अदा शाम जो थी त तोता विया हलिया हुननि खे सलाह पंहिंजनि तोतनि हुननि चयो त असां कोन ईंदासीं तव्हां वञो असां हिते आहियूं अॼु महिलात में चलो ठीकु आहे भला हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे अदा हो त हलिया विया हे ॿई रहिया पिया हिननि शहज़ादीअ खां हाल वाल वरितो त तव्हां हाल वाल ॾियो तूं कीअं मुंहिंजे मुड़ुस जो छा हाल बचो मुंहिंजी ससु जो हाल वाल हिनखे समूरा घर जा हाल वाल ॾेई हिन खां पुछा कयईं त आख़िर में थींदो छा मूंखे कीअं बचाईंदो 2-3 महीना अची माना बाक़ी महीनो ॾेढ गुज़रियो आहे इहो पूरो बचियो आहे पोइ त ॾांदार बादशाह मुंहिंजी शादी कराए छॾंदो पंहिंजे पुट सां एतिरे में तोते चयो हुनखे त हाणे असांखे पंहिंजे मुल्क मोकिलियो आहे इहा जेकी मुंडी पातल आहे उहा मुंडी ॾे एतिरे में शहज़ादीअ हिन खे ॿुधायो त उहा मुंडी त पैसा ॾाइण धूती लाइ वई चई पोइ हाणे उहा मुंडी त हाणे मां हुन ॾे वञा कोन थी न को लाहिण ॾींदी सो वञी तव्हां ॿुधायो ग़रीब खे अदा आहे वरी तोता वोता मानी दानी माना लंगर पाणी करे उथी पिया हूअं त वीचारा अचनि पिया टिलंदा टिलंदा ॾिसंदा पोइ त साईं वरी सिधो रस्तो हुननि वरितो अदा वरी कुझु ॾींहंनि खां अची उते पहुता शहज़ादीअ जेकी हिनखे ॻाल्हि करे ॿुधाई अचे हिननि शहज़ादे खे ॿुधाई त वाह हीअं ॻाल्हि आहे हाणे साईं तोतो ऐं पुॻो अचे तोतो माना हिनखे समूरा हक़ीक़त करे ॿुधाई हिन चयो त हाणे धोतीअ जे माना आंगुर में पियल मुंडी सो असां तोतनि खां लहंदी कोन इहो कमु तूं कूअनि खे ॾे हुन चयो यार वाह जी ॻाल्हि की अदा उहे भुज कढी ऐं खणी कूअनि खे हिन घुरायो बाज ॾिनी त कूओ जी ज़ात पहुतो अची कूअनि खे हुन हुकुम ॾिनो त बाबा हाणे तव्हां 2 दाणा या 3 दाणा वञी जा खणी समूरा वञी करे उते पुॼो सो हुन चइबो असां समूरा कोन ईंदासीं उते बि असांजी मिट भत बिरादरी आहे असां हुननि जा सरदार ऐं कूअनि जा तूं बसि कमु ॿुधाए हुन चयो बाबा हेॾे आरे पारे हिकिड़ी धोतीअ खे माना मुंडी पातल आहे उहा खणी अचणी आहे हुन चयो चलो ठीकु आहे बाक़ी हुननि खे चई त हाणे तोतनि खे तूं चओ त असां 2 खे खणी हलियो होॾे बाक़ी कमु असांजो हुन चयो चलो ठीकु आहे रस्ते जी ख़बर न आहे अदा तोता हिनखे खणी खणी ठका ॾिनो हकलींदा मारींदा वेला वक़्तु वठंदा खाईंदा पीअंदा सिधो अची हिन महिला ते पहुता शहज़ादीअ खां ॾस पतो वठी उन हेठि कमरे में लही आहे त बेशक धूती आहे पंहिंजे कमरे में सुती पई आहे पर आंगुर में मुंडी अथसि उन कुए जो दांह कई त बाबा जेके ॻोठ में बाछाई में कुए जी ज़ात थी धोतीअ ॾिठो त भेण कुआ ॾाढा थिया आहिनि को काॾों थो अचे को काॾों फिरियो बीठो आहे छा मसइलो आहे धोतीअ खे शक थियो धोतीअ उहा मुंडी चीच मां लाहे खणी वात में छॾी कुअनि जो ॾिठो त चई वञ भेण पुट हीअ असांजी मिशन बि फेल थी वई आहे पर कुआ सियाणा हुआ कुअनि पाण में सलाह कई त हिकिड़ो सीने ते चढ़ी वियसि हिकिड़ो होॾां कन ॾांहुं बीहसि ॿियो होॾां बीहसि पोइ हिकिड़ो होॾां कन में चकु हणेसि ॿियो होॾां हणेसि टियों जेको सीने ते चढ़ी बीहसि पोइ रड़कंदी कन में चकु लॻंदो रड़कंदी त हिकिड़ो सट ॾेई उहा मुंडी वात मां कढी वठेसि हुन चयो चलो ठीकु आहे अदा हिकिड़ो होॾां कन मां बीठुसि ॿियो होॾां बीठुसि अदा ॾिठो त हाणे धोती माना निंड में पई आहे ठका जो चकर हिकिड़े होॾां ॿियो होॾां त वठी थी रड़ करे अदा हिकिड़े कोई सट ॾेई मुंडी खणी चक में वठी थो भॼे अदा भॼ भॼा शहज़ादीअ खे वञी मुंडी ॾिनऊं हिननि खे शहज़ादीअ राति जे पेट में खणी उथारियो त वञो मुंडी पुॼायो उते अदा हे त कुआ उते गुम थी विया ॿिया बाक़ी 2 खे साईं खणंदा माना तोतनि खयूं खणी निकिरी पिया हकलींदा मारींदा वेला वक़्तु वठंदा खाईंदा पीअंदा अचे पंहिंजी बादशाहीअ खे जेॾी महिल वेझा थिया त तोते खे माना थकु थी पियो हो माना ॻाल्हाइण जी कोशिशि करे वरी चए त मुंडी हुन हुजे वात में मादी हुनखे चए त न ॻाल्हाए हो चए त माना मूंखे थकु थी पियो आहे करे ॾाढियूं पर माना मादीअ खे चए त लहूं किथे साई पटियूं पर माना हिन जी ॻाल्हि कोन पिया सम्झनि अदा कोई मथां चए यार जेकॾहिं का तकलीफ़ थिए त ॻाल्हाए भला वात में मुंग अथई आहे हुन चयो यार वात में मुंग कोन्हनि मुंडी आहे वात में त हुन वात जो फाड़ियो त मुंडी पाणीअ में किरी पई चेड़े मार पयसि हाणे बादशाह खे उन महिलात खे पुॻा अची वेझा माना
महिलात खे वेझा पुॻा अची पंहिंजी जेकी हुनजी हुई उन ग़रीब शख़्स जी अदा मुंडी किरी पई, हे अची लथा। बादशाह हिनखे ग़रीब खे ॿुधायो अचे त वाह हे हीअं भेणा कमु थी वियो, मुंडी फलाणी जॻह ते किरी पई, हिन जो को मसइलो न आहे। अदा ॾेॾर जी वटि खल ई वराए ॾेॾर जी खल खे त उन ते ॾेॾर जी ज़ात अची पहुती, ॾेॾर खे ॿुधाई त हे कमु आहे हीअं, सो मुंडी ॻोल्हे आंदी। ॾेॾर चयो बाबा हाणे असांजे दरिया में किरी आहे, असांजी एरिया आहे, तो असां ॻोल्हे था वठूंसि। अदा ॾेॾर जो ट्रां ट्रां कई त साईं, ॾेॾर जी ज़ात हुननि खे चई हेड़ी आरे पारे हेड़ी मुंडी अथव, कढी आणे ॾियो। अदा हलंदा मारींदा घुमंदा फिरंदा, को ॾेॾर काॾऊं वञे को काॾऊं वञे, घुमी फिरी समूरा ॾेॾर मोटी आया। चऊं बाबा कोन थी हथ अचे, मुंडी कान्हे का अहिड़ी। चए बाबा वरी जाचो, वरी वञनि। ईअं कंदे कंदे 5 7 7 टुबियूं हयूं, पर हिन खे लभी कोन मुंडी। उन जेको वॾो ॾेॾर उन सरदार हुयो, चई बाबा तव्हांखे नथी लभे, पर तव्हां मां हिकिड़ी मंडी ॾेॾरी खुटल आहे। चयो बाबा उहा शायदि मतां न आई हुजे। चई ईंदी मूं सरदार जो हुकुम आहे त एतिरे में अदा मंडी ॾेॾरी उहा ॾिठऊं अचे थी पई तरंदी मुंडी वात में। अदा मंडी ॾेॾरी जी तारीफ़ थी वई, भेणा हेड़ो कमु कई। हा मुंडी अचे हिन बादशाह हिनखे ग़रीब बादशाह खे ॾिनो अची। अदा बादशाह छा कयो जो हिन खे समूरनि खे मोकल ॾेई खणी छा कयईं जो हुकुम ॾिनई त हिन खे चई हाणे तव्हां वञो, उहो साॻियो ई जनर जो पुडल आहे, उन मुंडीअ खे जो घिसकायईं त देव देव जी ज़ात अचे पहुती। देव देव जी ज़ात जो अची पहुती त देवनि खे हुकुम कयईं त हीअं हेड़े आरे पारे हीअं मूंसां बिना का धूती वेदन करे या मुंहिंजी माई खणी वई आहे। देवन चए त बसि हाणे तूं हुकुम कर, असां हींअर जो हींअर चती था पटे चवनि चकी था पटे जो महिला जी। हाणे साईं शादीअ जा ॾींहं बची विया हुजनि, उहे हुनजा 3 महीना पूरा थी विया हुजनि, आख़िरी ॾींहुं हुजे शादी वारो। उते साईं ॾांदार बादशाह जी बादशाही में काज हले पियो, धूम धमाकनि सां देगड़ियूं दॿा ते हुजनि, दग माना इहो देगड़ा दॿ ते हुजनि, देगियूं चढ़ियूं पियूं हुजनि, कंजरियूं कूसन पियूं, ॿकरियूं नचनि पियूं, शादीअ जो प्रोग्राम हले पियो। देव जेको हूंदो आहे त पंहिंजी सूरत मटाईंदो आहे, देव बि उते वञी पहुता। को माना सुहिणी छोकिरी थी वई, को सुहिणो छोकिरो थी वियो, उते वञी देव देव ज़ात पहुती। ॾांदार बादशाह चयो भेणा सॾु त मुंहिंजो थोरो, हेॾी ख़ल्क किॾां आई आहे। अदा हणंदे मारींदे नेठि वञी उते पहुता। पुॼण खां पोइ वञी उते उहे तोता बि शहज़ादीअ सां मिलिया। शहज़ादीअ खे चयूं त हाणे तूं फिकर न कर, असां पुॼी विया आहियूं, तुंहिंजो बिल थी वेंदो। अदा हिन छा कयो जो देव वञी उते उगा ॾांदार बादशाह जे उते घुमंदो, चवंदो भेणा चवे त हेॾी सारी ख़ल्क आहे इहा, वरी वञी रांधनि बाबा हेॾी ख़ल्क आई अथव, केतिरो रंध पचा कयो अथव, छा कयो अथव। हुन चयो बाबा गंज आहे मोटी आहे त हिकिड़ो देव भित खे वठी लोॾाइण थियो त ईअं सॼी महिलात लुॾण थी। हो अहिड़े ॿिए खे चई अरे तूं बि लोॾा, हो बि लोॾाइण थियो त हुन चयो बाबा पटिजी वेंदी, पटिजी वेंदी त पटियूं था। हे जो देव ॾंदार बादशाह आयो, हुननि खां पुछाए की वाह केरु आयो, महिलात खे छो था लोॾाए। चई कंजर चुप कर, चंबो वणी सरिया जा दाणा न करे छॾियईं, ॻाल्हाए थो वरी। अदा ख़बर तेॾी महिल पई त माना जेको जो चकी महिलात जी पटे, राणीअ सूधो, धूतीअ सूधो, ॼञाणनि सूधो, घोटनि सूधो, पटे हली उन जिथे समुंड में उनजी महिलात थिया रही, उनजे कपर ते हली उन देवन महिलात रखी रात जे पेट में। हाणे साईं जेॾी महिल काज करणो हलियो पियो, वट सर लॻी पई, सेरा देरा, ॾांदार बादशाह जो ॿाहिरि निकितो, हेॾे होॾे चई यार हे कीअं कमु, मुंहिंजी त बादशाही कान्हे, हिते महिलात कोन्हे। अदा उहा शहज़ादी लाहे वञी उन ग़रीब शख़्स वटि पेश कयूं। उन देवन पंहिंजे मुड़ुस सां मिली वञी ॾांदार बादशाह जो ॿाहिरि निकिरे, चई भेणा जा पुट हे त चकी अलाए काथे पटिजी पुगाऊं, हे त असांजी महिलात कोन्हे का। अदा जेॾी महिल दर खोलियूं, वई ॼञाणियूं का कानी का शींदणी का पठानी का मोरा का मासी सफूरा, इहे सेरनि जो टड़को पियो पवे। साईं उते वञी देव जो पुगा, वञी दर खोलियूं त बाबा हो न ॾंदण जी वयूं मायूं। चयूं भेणा हे छा। अदा उन ग़रीब शख़्स हुकुम ॾिनो त बाबा जेकी धूती था मुंहिंजी माईअ खे पकिड़े माना हितां वई मूंसां ठगी करे, उहा अवल पेश कयो। अदा देव वठी आया उन धूतीअ खे मुकूं चंबा हणी वारनो वटी गीले अची ग़रीब शख़्स पहुचायूंसि। हिननि जो पाण हिनखे मारियूं कोन था, हिनजी कंहिं कुराड़े देव सां शादी था कराए छॾियूं। अदा हिकिड़ो को कुराड़ो देव खंघंदो वतंदो, उन सां शादी करायूं, चाहे सॼी उमिरि पई लोड़। अदा ॾांदार बादशाह खे जेॾी महिल हुन घुरायो, चई तूं बादशाह थींदो केरां जो, तूं पराए नुमाइनि ते नज़रूं थो रखीं। अदा ॾांदार बादशाह खे वठी करे ॾाढी हिननि खुप ॾिनी, खुप ॾेई देवनि खे हुकुम कई त हाणे हिननि जी चकी साॻी जॻह ते वञी
फाटे उछलाए जो हाणे बाबा खून खराबे में कुछ कोने को पाण गरीब आहियां इन जे करे नथो चाहियां त को मरे बाक़ी धूतीअ कई सो धूतीअ खे फबी हाणे पियो इन देव मतलब माना सॼी ज़िंदगी खारींदो बाक़ी साईं काणो शहज़ादो बि उहा हसरत रखी देव समूरी समूरी पोइ हिते महिलात वञी उहा साॻी जॻह ते उछलाया देव तोता कुआ हर शइ हिन खां मोकिलाए अदा पंहिंजे वञी घर थिया हे बि पंहिंजी ज़ाल ऐं माउ सां साॻी महिलात में ख़ुशि रहण लॻो। उम्मीद थो कयां दोस्तो तव्हांखे कहाणी पसंदि आई हूंदी। अगरि कहाणी पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल सिंधी उर्दू मैक्स के लाज़मी सब्सक्राइब कजो। त दोस्तो हीअ कहाणी आहे त तमामु पुराणी पर हीअ कहाणी वराए ॿुधाइण लाइ असांजो हिकिड़ो दोस्त आहे सऊदीअ मां दिलशाद जतोई उनजी फरमाइश ते हीअ कहाणी मूं वराए रिकॉर्ड कई आहे ऐं मुंहिंजे आवाज़ में न आहे पहिरीं मुंहिंजे चैनल ते पियल आहे पर कंहिं ॿिए जी आवाज़ में असांजो करोड़ो आहे हिकिड़ो असदुल्ला जे नाले सां उनजी आवाज़ में हीअ कहाणी मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पियल आहे। हुनजो ढंग अलॻि आहे मुंहिंजो अलॻि आहे ऐं हू सुठो हिकिड़ो माना हुनजो लहजो आहे मां हिकिड़ो माना एतिरो अञा मुंहिंजो लहजो न आहे पर हीअ मां दोस्त जी फरमाइश ते कहाणी वराए जेको आहे रिकॉर्ड कई आहे ऐं सॼणनि जी साम्हूं पेश कई आहे। उम्मीद थो कयां मुंहिंजी तव्हांखे नंढी कोशिशि पसंदि आई हूंदी त मुंहिंजे चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा कयो ऐं काफ़ी सारा दोस्त चैनल ते कहाणियूं ॾिसनि था सब्सक्राइब नथा कनि